दोस्तों ही कहाणी हिकिड़े लोहार ऐं बादशाह ऐं शहज़ादी जो। अदा हिकिड़ो बादशाह हूंदो हो। बादशाह जो त बादशाह पाण अल्लाह ताला पाण आहे, पर ज़मीन जे टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। बादशाह जो त बादशाह पाण धणी पाक पाण आहे, जंहिं हिन ज़मीन खे पैदा कयो, पर ज़मीन जे हिकिड़े टुकड़े ते हिकिड़ो बादशाह हुकूमत कंदो हो। हुन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो लोहार रहंदो हो। हिकिड़ो लोहार रहंदो हो जेको लोहार पी करे पंहिंजे पेट गुज़रान कंदो हो। लोहारनि जो कमु आहे त कंहिंखे ॾाटो ठाहे ॾियणु, त कंहिंखे कुआड़ी, त कंहिंखे कोड। इन हिसाब सां हिन जो बि इहो कमु हूंदो हो। मतिलबु त लोहार पी कमु हूंदो हो। हिन जी शादी कान थियल हो। हिन खे एतिरो ख़र्च पके जो बि का टेंशन कोन हो। बसि ठलो पाण हूंदो हो। जेको बि लोहार पी में कमाईंदो हो सो खाईंदो हो। हिन दिलि में ख़्यालु कयो छो न वञी शादी कजे, ऐं शादी बि हितां जे बादशाह जे शहज़ादी सां कजे, त जीअं शादी बि थिए ऐं मालात बि मिली वञे, ऐं अहिड़े हिसाब सां अॻिते हली बादशाह बणिजे। सो हिन इहो ख़्यालु कयो, छाकाणि त उन बादशाह खे ॿियो औलाद ई कोन हो, सिर्फ़ु हिकिड़े शहज़ादी जो औलाद हो। वरी दिलि में सोचियईं त मूं जहिड़े ग़रीब खे बादशाह कीअं संग ॾींदो। जेकॾहिं आउं वञी बादशाह खां संग घुरींदुसि त बादशाह मूंखे वञी फाही चाढ़े छॾींदो, ऐं अहिड़े गुस्ताखी जो मूंखे सज़ा मिली वेंदो। हिन दिलि में सोचियो छो न अहिड़ी अटकल कजे, पहिरां पैसो हथु कजे ऐं पोइ वञी बादशाह जी शहज़ादी सां शादी कजे, त जीअं शहज़ादी सां शादी बि थी वञे, मालात बि मिली वञे, उन सां गॾोगॾु अॻिते हली बादशाह बणिजण में बि का मूंखे ॾुखियाई न थिए। हिन दिलि में ख़्यालु कयो त अॼुकल्ह शहज़ादा उहे हूंदा आहिनि जंहिं वटि पैसो हूंदो, पहिरां आउं वञी पैसो हथु कयां, पोइ वञी बादशाह जी शहज़ादी सां शादी कजे। सो हिन दिलि में ख़्यालु कयो त हीउ लोहार बि करे करे आउं त साणो थी वियुसि, छो न वञी चोरियूं चकारियूं कजनि, त जीअं पैसो हथु अची वञे, पोइ वञी शहज़ादी सां शादी कयां। सो हिन उहा लोहार पी जो कमु छॾे वञी चोरियूं चकारियूं शुरू कयईं। शुरू में हिन नंढा नंढा चोरियूं कया, आस्ते हली हली हिन वॾा चोरियूं करणु शुरू कया। हीउ कंजर एॾो त हरामी हो जो चोरियूं बि कंदो हो, कंहिंखे का ख़बर ई कोन पवंदो हो। मतिलबु त माण्हू हिन जे तलाश में हूंदा हुआ त कहिड़े नमूने सां हिन खे पकड़िजे, लेकिन हीउ कंजर सफ़ा को हरामी हूंदो हो। मतिलबु त चोरी बि अहिड़े नमूने सां कंदो त कंहिंखे का ख़बर ई न पवंदो। सो हुतां जे बादशाह जे माण्हुनि हिन जो नालो रखी छॾियो चालाक चोर, छाकाणि कंहिं अञा ताईं हिन खे चोरी कंदे ॾिठो ई कोन्हे। बसि अहिड़े नमूने सां हीउ चोरियूं कंदो हो त कंहिंखे का ख़बर ई न पवंदो हो। माण्हुनि हिन जो नालो चालाक चोर रखी छॾियो। हर तरफ़ चालाक चोर, चालाक चोर। हिकिड़ो हरामी चोर असांजे बादशाही में लथो आहे, सो उहो चोरियूं बि अहिड़े नमूने सां करे थो त कंहिंखे का ख़बर ई कोन्हे। अलाए मलाइका, अलाए को जिन आहे जो चोरियूं बि करे थिए ऐं कंहिंखे का ख़बर ई नथो पए। सो माण्हुनि हिन जो नालो रखी चालाक चोर छॾियो। माण्हुनि वॾा वस कया त कहिड़े नमूने सां हिन खे पकड़िजे, लेकिन हीउ कंजर सफ़ा को पहिरें जोड़ जो हरामी थी वियो। नंढा नंढा चोरियूं कंदे पोइ आस्ते वॾा वॾा चोरियूं करणु शुरू कयईं। एॾो हरामी थी वियो जो कंहिंजे पकड़ में बि न अचे। माण्हू तॾहिं पकड़नि जॾहिं हिन खे ॾिसनि। हीउ हरामी अहिड़ो थी वियो जो कंहिंखे का वठी न ॾे। उतां जे माण्हुनि वञी पंहिंजे बादशाह खे ॿुधायो त बादशाह सलामत, तव्हां ॾाढा इंसाफ़ परस्त आहियो। तव्हांजी अदल इंसाफ़ त हर हंधि मशहूरु आहे, लेकिन असांजे मुल्क में तव्हांजे बादशाही में हिकिड़ो चालाक चोर लथो आहे जेको कंहिंखे वठे न ॾे। एॾो कंजर हरामी आहे जो चोरियूं बि करे थो, कंहिंखे का ख़बर ई न पवंदो आहे। चालाक चोर कंजर एॾो त हरामी आहे जो कंहिंखे का वठी कोन थो ॾे। चोरियूं चकारियूं बि करे थो, कंहिंखे का वठी कोन थो ॾे। असांखे का ख़बर ई कोन्हे त इहो चालाक चोर को इंसान आहे या मलाइका या को जिन भूत। हाणे बादशाह सलामत इन खे कहिड़े नमूने सां पकड़े सज़ा ॾिजां, न त इन त सॼे बादशाही में लुट ॿारे छॾी आहे। बादशाह इहो ॿुधी पंहिंजे वज़ीर खे चवणु लॻो, वज़ीर वञ इन चालाक चोर खे पकड़े हाणे मुंहिंजे आॾे पेश कर। ॾिसां कंजर इहो आहे केरु जेको मुंहिंजे बादशाही में सफ़ा लुट ॿारे छॾियो अथसि। ॾिसां इहो कंहिंखे वटि कीअं नथो ॾे। वञ वज़ीर इन खे वञी वठी मुंहिंजे आॾो पेश कर, न त तोखे आउं जेरे गिड़ा जे खल में सिबराए छॾींदुसि। वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत इन चालाक चोर खे आउं अहिड़ो पकड़ंदुसि जीअं अटे मां वार कढे, आउं इन खे ईअं पकड़े तुंहिंजे आॾो पेश कंदुसि। बादशाह चयो, तोखे 10 ॾींहंनि जी मोहलत आहे। वञ वज़ीर इन खे पकड़े आणे मुंहिंजे आॾो पेश कर।
वज़ीर बादशाह जो हुकुम ॿुधी हीउ त हाणे हुकुम जो बंदो सो पंहिंजा सिपाहियूं छॾे ॾिनई। बादशाह जा सिपाहियूं सॼे मुल्क में हिन पकिड़े छॾिया त जीअं उन चालाक चोर खे पकिड़िजे सघिजे। उहो लोहार कंजर एॾो हरामी हो जो कंहिंखे का वठी कोन पियो ॾिए। लोहार खे ख़बर पइजी वियो त बादशाह पंहिंजा सिपाहियूं मुंहिंजे पकड़ण लाइ छॾे ॾिना आहिनि। हाणे बादशाह खे अहिड़ी सिकत ॾींदुसि जो बादशाह बि यादि कंदो। सो हिन कंजर छा कयो जो वञी बादशाह जे ख़ज़ाने में हथु विधई। आहिस्ते आहिस्ते करे बादशाह जे ख़ज़ाने खे लुटणु शुरू कयईं। हिन बादशाह जो ख़ज़ानो अधु लुटे छॾियईं। मतिलबु त बादशाह जा सिपाहियूं बि उते बीठल हुआ, लेकिन हीउ कंजर अहिड़े नमूने सां चोरियूं कंदो हो जो सॼे ख़ज़ाने मां हिन अधु सोना ज़ेवर जेके उन ज़माने में बादशाह जा ख़ज़ाना थींदा हुआ, हीरा मोती, हिन अधु वञी बादशाह जो ख़ज़ानो ख़ाली कयो। बादशाह खे ख़बर पइजी वियो त जंहिं चालाक चोर खे आऊं पकड़ण लाइ पंहिंजा सिपाहियूं छॾे ॾिना आहिनि, उन कंजर त मुंहिंजे ख़ज़ाने जी भींग करे छॾी आहे। सो बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, सभिनी खे घुराए चयईं, तव्हां खां इहो चालाक चोर हिकिड़ो कोन थो पकड़ण में अचे। हाणे का तरतीब ठाहियो त जीअं हिन चालाक चोर खे पकड़े सज़ा ॾिजूं, न त इन त असांजे ख़ज़ाने जी भींग करे छॾी आहे। ॿिया माण्हू त ठहिया, लेकिन चालाक चोर त मुंहिंजे अधु ख़ज़ाने खे बि ॿुहारी ॾेई वियो आहे। हाणे इन खे पकड़ण लाइ का ॿी तरतीब ठाहिजो। ऐं उन खां अलावा सॼे बादशाही में वञी वज़ीर खे चई ऐलान बि कराइजां, जेको बि चालाक चोर खे पकड़ंदो आऊं उनखे 10,000 सोना सिक्का ॾींदुसि। बादशाह पंहिंजे वज़ीर नौकरनि चाकरनि खे चयो त का तव्हां बि तरतीब ठाहियो। उन खां अलावा सॼी बादशाही में पड़ो ॾियारिजो त जेको बि चालाक चोर खे पकड़ंदो आऊं उनखे 10,000 सिक्का ॾींदुसि। तॾहिं बादशाह जे दरबार में जेके नौकर चाकर अमीर अमरा वेठल हुआ, उन्हनि चयो त बादशाह सलामत, चालाक चोर खे पकड़णु तमामु ॾुखियो आहे। उहो असांखे ईअं का वठी कोन ॾींदो। हीअं असां उनखे कॾहिं पकिड़े न सघंदासीं, छाकाणि उनखे चोरी कंदे असां ॾिसूं तॾहिं पकड़ूं, लेकिन हू कंजर तमामु घणो हरामी आहे। तॾहिं वज़ीर बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, हिकिड़ी अटकल सां असां चालाक चोर खे पकिड़े सघंदासीं। हिकिड़ी अटकल सां असां चालाक चोर खे आसानी सां पकिड़े वठंदासीं। असांखे पकड़ण में का ॾुखियाई न थींदो। जहिड़े मुंहिंजे ॾिनल अटकल सां कमु वरितोसीं त चालाक चोर खे आसानी सां पकिड़े वठंदासीं। हाणे आऊं सॼे बादशाही में ऐलान थो करायां, सुभाणे राति बादशाह जे दरबार में नाच गाने जो महफ़िल आहे। सभिनि माण्हुनि खे दावत आहे। जहिड़े को माण्हू कोन आयो त उनखे बादशाह जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदो। मतिलबु त आऊं सॼे बादशाही में ऐलान थो करायां त सुभाणे नाच गाने जो महफ़िल आहे। जहिड़े को माण्हू न ईंदो त बादशाह उनखे सज़ा ॾींदो। पोइ चालाक चोर बि दरबार में ईंदो। असां ईअं कंदासीं जो सॼे दरबार में सोना सिक्का रखे छॾींदासीं। चालाक चोर उन्हनि जे खणण में ईंदो त असांजा सिपाही उनखे पकिड़े सघंदा। तॾहिं बादशाह खे इहा सलाह ॾाढी वणी। तॾहिं बादशाह चवणु लॻो त वज़ीर, इहो तरतीब तमामु सुठो आहे। इन अटकल सां वाक़ई चालाक चोर असां पकिड़े सघंदासीं। हाणे वञ सॼे बादशाही में ऐलान करा। वज़ीर सॼे बादशाही में ऐलान करायो त सुभाणे बादशाह जे दरबार में नाच गाने जो महफ़िल आहे। जहिड़ो को माण्हू न ईंदो त उनखे बादशाह सज़ा ॾींदो। इहो ऐलान ॿुधी सभई माण्हू बादशाह जे दरबार में पहुची विया। उहो लोहार बि बादशाह जे दरबार में पहुतो, जंहिंजो नालो माण्हुनि चालाक चोर रखियो। उहो बि बादशाह जे दरबार में अची पहुतो। उहो लोहार जॾहिं बादशाह जे दरबार में पहुतो त छा ॾिसे त फर्श में सोना सिक्का पियल आहिनि। फर्श में सोना सिक्का पियल आहिनि। सो पके सम्झी त बादशाह मुंहिंजे पकड़ण लाइ इहा जार विछाई आहे। सो हिन कंजर दिली दिलि में ख़्यालु ठाहियो त जेकॾहिं आऊं इहे सोना सिक्का खणी न वञा त मुंहिंजो नालो ई चालाक चोर न आहे। सो हिन कंजर छा कयो, देरि ई कान कयईं। बादशाह जे मालात मां थोरो निकिरी हिन पंहिंजे पेर में का अहिड़ी टेप सोल्यूशन वग़ैरह या क्रीम वग़ैरह हईं त जीअं सभई सिक्का मुंहिंजे पेर में चंबड़जनि। इन नमूने सां आऊं इहे सिक्का चोरी करे वेंदुसि। हिन देरि न कई, क्रीम वग़ैरह पंहिंजे पेर में हईं त जीअं इहे सोना सिक्का आऊं खणी सघां। हिन उहा हणी सिधो आयो दरबार में, जिते नाच गानो हले पियो, जिते सोना सिक्का पियल हुआ। सभिनि जे मथां लत ॾेई सभिनि खे पंहिंजे पेर में क़ाबू करे ही हलातवार करे निकिरी पियो।
बादशाह जे नौकरनि चाकरनि खे का ख़बर ई न पियो। बादशाह जे नौकरनि खे का ख़बर ई न पियो। जॾहिं नाच गाने जो महफ़िल ख़तमु थी वियो, बादशाह जा नौकर जॾहिं हेठि निहारनि त सोना सिक्का लभनि ई कोन। वञी बादशाह खे ॿुधायूं त बादशाह सलामत चालाक चोर कंजर वाक़ई हरामी आहे। उन सोना सिक्का बि खणी वियो, असांखे का ख़बर ई न पियो। वाक़ई हू कंजर पहिरें जोड़ जो हरामी आहे। इहो ॿुधी बादशाह वज़ीर ते कावड़ करणु लॻो। वज़ीर खे चयईं त वज़ीर, चालाक चोर खे पकड़ण लाइ तूं जेका तरतीब ठाही आहे इहो त नाकाम वियो। हाणे का ॿी तरतीब ठाहियो, हाणे का ॿी अटकल कजे। सो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत हिकिड़ी ॿी अटकल मुंहिंजे ज़हन में आयो आहे। जेकॾहिं उन नमूने सां कमु वरितोसीं त चालाक चोर आसानी सां पकिड़े वठंदासीं। चालाक चोर खे पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। बादशाह चयो त वज़ीर, उहा कहिड़ी तरतीब आहे जंहिंजे करे असां चालाक चोर खे आसानी सां पकिड़े वठंदासीं। तॾहिं वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, हाणे आउं सॼे बादशाही में ऐलान थो करायां त सुभाणे राति सभिनि खे दावत आहे। सुभाणे राति सभिनि माण्हुनि खे दावत आहे। सभई माण्हू नाच गाने जे महफ़िल में शरीक थियनि ऐं कंहिंखे बि ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन्हे। सुभाणे राति सभई बादशाह जे दरबार में सुम्हंदा ऐं सुबुह सभिनि खे इजाज़त मिलंदो। ऐं वञी इहा ऐलान सॼे बादशाही में थो करायां, पोइ सभई माण्हू ईंदा ऐं असां ॿाहिरियों गेट बंदि करे छॾींदासीं। पोइ चालाक चोर सभई उते हूंदा। पोइ असां सभिनि ते नज़र रखंदासीं। चालाक चोर चोरी जे इरादे में जेकॾहिं कंहिं शइ में हथु विधो त असां इन नमूने सां चालाक चोर खे पकिड़े सघंदासीं। न त चालाक चोर वाक़ई कंजर हरामी आहे, ईअं कंहिंखे का संवत ई न ॾींदो। सो बादशाह खे वज़ीर जी इहा सलाह ॾाढी वणी वई। सो वज़ीर खे चवणु लॻो त वज़ीर, तुंहिंजी सलाह तमामु सुठी आहे। उमेदु आहे त इन नमूने सां चालाक चोर खे पकड़ण में तोखे का ॾुखियाई न थींदो। वज़ीर साॻिए नमूने सां सॼी बादशाही में वञी ऐलान करायो। सॼे बादशाही में पड़ो घुमराई त बादशाह साईं जो हुकुम आहे, सुभाणे राति वरी नाच गाने जो महफ़िल आहे। सुभाणे राति नाच गाने जो महफ़िल आहे। नाच गानो ख़तमु थियण खां पोइ सभिनि खे खाइण पीअण जो ऐं रिहाइश उते ई करिणो पवंदो। बादशाह साईं ऐलान करायो त नाच गानो ख़तमु करण खां पोइ कंहिंखे बि ॿाहिरि वञण जी इजाज़त न आहे। सभई माण्हू दरबार में सुम्हंदा। ॿिए सुबुह सभिनि खे बादशाह इजाज़त ॾींदो। पोइ सभिनि खे इजाज़त आहे, न त कंहिंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त न आहे। उते बादशाह सुम्हण जो ऐं खाइण पीअण जो सभु इंतज़ाम करे छॾियो आहे। सभिनि खे दावत आहे। जेको माण्हू न ईंदो उनखे बादशाह सज़ा ॾींदो। वज़ीर इहो ऐलान करायो। वक़्त ते सभई माण्हू बादशाह जे दरबार में पहुता। उहो लोहार बि बादशाह जे दरबार में पहुतो। नाच गानो ख़तमु करण खां पोइ बादशाह सभिनि खे खाइण पीअण जो इंतज़ाम त अॻु में करायो। सभई खाई पी सुम्ही रहिया। खाई पी उते बादशाह जे दरबार में सुता। लेकिन लोहार कंजर खे निंड ई न अचे। उन दिलि में ख़्यालु कयो त वञी शहज़ादी खे ॾिसां, वञी शहज़ादी सां ॾिसां, उन सां मोहबत जी वञी किचहरी कयां। सो हिन कंजर छा कयो, सिधो शहज़ादी जे कमरे अंदरि हली वियो। शहज़ादी निंड सुतल हुई। सो हिन आस्ते वञी शहज़ादी खे चयईं त शहज़ादी, आऊं हिते पहुतो आहियां। शहज़ादी जॾहिं इहो आवाज़ु ॿुधो सो पक सम्झी त इहो चालाक चोर हूंदो। सो हिन खे त हिन जे पीउ अॻु में होशियारु करे छॾियो त जेकॾहिं तो वटि चालाक चोर अचे तूं बि उनखे पकड़ण लाइ का अटकल कजे। सो शहज़ादी त अॻु में पंहिंजे भरिसां रंग रखी छॾियो हो। सो शहज़ादी इहो ॿुधी सो हिन खां पुछा करणु लॻो, तूं केरु आहीं? तॾहिं लोहार चवणु लॻो, आऊं चालाक चोर आहियां। आऊं चालाक चोर आहियां जंहिंखे बादशाह पकड़ण लाइ वॾा वस कया आहिनि ऐं बादशाह खे का संवत ई न ॾियां। आऊं चालाक चोर आहियां, तोसां घणो मोहबत कंदो आहियां। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त तोसां शादी कयां। सो आऊं इन जे करे हिते पहुतो आहियां। हाणे तुंहिंजी छा सलाह आहे? तूं मूंसां शादी करण में राज़ी आहीं या न? इहो ॿुधी शहज़ादी त अॻु में होशियारु वेठल हुई। हुनजे भरिसां रंग जी अहिड़ी ॾबी हुई, छाकाणि त हिन जे पीउ ॿुधायो त जेकॾहिं चालाक चोर तुंहिंजे वटि अचे तूं बि हिन खे पकड़ण लाइ अटकल तयारु कजां, का कोड़की तयारु कजां त जीअं असां चालाक चोर खे पकड़े सघूं। शहज़ादी जॾहिं इहो ॿुधो सो चालाक चोर खे चवणु लॻो। हिन हिते पंहिंजी चालाकी ॾेखारी, दिलि में ख़्यालु कयईं हाणे त वारो आहे जेकॾहिं आऊं चालाक चोर खे पकड़ंदुसि
त बादशाह ॾाढो ख़ुशि थींदो, मुंहिंजो बादशाह ॾाढो ख़ुशि थींदो। सो हुते शहज़ादी पंहिंजे चालाकी ॾेखारणु लॻी। लुहार खे पकड़ण लाइ हिन पंहिंजी चालाकी ॾेखारी। सो लुहार खे चवणु लॻो त तुंहिंजो मूंसां मोहबत आहे, ईअं मुंहिंजी बि तोसां मोहबत आहे। जॾहिं मुंहिंजे पीउ तुंहिंजे बारे में ॿुधायो त हिकिड़ो चालाक चोर मुंहिंजे बादशाही में पहुतो आहे जेको कंहिंखे का संवती नथो ॾिए, उन ॾींहं खां वठी मुंहिंजो मोहबत सिर्फ़ु तोसां ई आहे। ऐं दिलि ई दिलि में अलाह साईं खां दुआऊं पियो घुरां त मुंहिंजी शादी तोसां थिए। हाणे तूं पहुती आहीं, हाणे वाक़ई आउं ॾाढो ख़ुशि आहियां, आउं सिर्फ़ु तोसां शादी कंदुसि। लुहार इहो ॿुधी सफ़ा गिगू हणणु लॻो। लुहार खे का ख़बर ई कोन हो, लुहार खे का ख़बर ई न पई त बादशाह मुंहिंजे पकड़ण लाइ शहज़ादी खे होशियारु करे छॾी। सो शहज़ादी मूंसां धोखे जे नियत सां इहा अटकल रचाई थी, इहा मोहबत जी अटकल मुंहिंजे पकड़ण लाइ रचाई थी। सो लुहार खे इन ॻाल्हि जी का ख़बर ई न पई। शहज़ादी तॾहिं लुहार खे चवणु लॻो, अचु मुंहिंजे भरिसां त पाण ॿई किचारी कयूं, पाण ॿई मोहबत जी किचारी कयूं। लुहार सिधो वञी शहज़ादी जे भरिसां वेठी, शहज़ादी जे भरिसां वञी पलंग में वेठी। शहज़ादी पलंग मां उथी वञी ॾीओ विसाई, ॾीओ विसाई उहा रंगनि वारी डॿी पंहिंजे भरिसां अची रखी छॾी। तॾहिं लुहार चवणु लॻो त शहज़ादी ॾीओ छो विसाई, ॾीओ छो विसाई? तॾहिं शहज़ादी चवणु लॻो त आउं तोखे वॾो होशियारु सम्झंदी हुअसि, तूं त सफ़ा को बेअक़ुलु आहीं, तूं त सफ़ा बेअक़ुलु आहीं। तुंहिंजो नालो त चालाक चोर आहे, लेकिन तूं ॾिसण में त सफ़ा बेअक़ुलु थो लॻीं। जेड़े आउं ॾीओ न विसायां, केरु मूंखे तोसां गॾु ॾिसे त जेड़े मुंहिंजे पीउ बादशाह खे ख़बर पई त तोखे ऐं मूंखे ॿिन्हिनि खे माराए छॾींदो, तूं त पोइ बि चालाक आहीं, पाण खे कंहिं अटकल सां कढी वेंदे, छाकाणि तुंहिंजो नालो ई चालाक चोर आहे। आउं त ईअं मौत जे मुंहं में हलियो वेंदुसि। सो हिन जे करे आउं ॾीओ विसाई आहे। इहो ॿुधी लुहार खे पक थी त वाक़ई शहज़ादी जी मोहबत मूंसां आहे। सो शहज़ादी ॾीओ विसाए सिधो हिन जे भरिसां अची वेठी, रंगनि जी डॿो बि हिन जे हथ में हुई। सो अची हिन सां मोहबत जा पेच ॻाइणु लॻी, मोहबत जा कसीदा ॻाइणु लॻी। किचारी कंदे कंदे अधु राति थी। तॾहिं शहज़ादी लुहार खे चवणु लॻो, हाणे तूं ॿाहिरि वञ, जेकॾहिं केरु असांखे ॾिसी वरितो त बादशाह ॾाढो कावड़ कंदो, असां ॿिन्हिनि खे सज़ा ॾींदो। पाण ॿई शादी करण जो को तरतीब सोचियूं था। तॾहिं लुहार वञणु लॻो। लुहार शहज़ादी जे पलंग मां उथी वञण वारो हो। तॾहिं शहज़ादी चवणु लॻो, वञण खां पहिरां हिकिड़ो आउं तोखे चुमी थो ॾियां, मोहबत जी चुमी आउं तोखे ॾियां थो। तॾहिं शहज़ादी छा की जो पंहिंजे हथ जी आङुर रंगनि मां ॿोड़े चुमी जे महिल हिन जे मुंहं में लॻाए छॾी त जीअं उहा निशान रहिजी वञे। ऐं सुभाणे इन नमूने सां चालाक चोर खे पकिड़े पंहिंजे बादशाह खे ॿुधाईंदुसि, बादशाह ॾाढो ख़ुशि थींदो। सो इन नमूने सां चुमी जे बहाने सां हिन जे मुंहं में रंग हणी छॾी। लुहार त सिधो वञी दरबार में सुतो। अञा सुबुह सभई माण्हू सुतल हुआ त चालाक चोर उथियो। चालाक चोर जॾहिं उथो त हिन जॾहिं आईने में पाण खे ॾिठो, बादशाह जा महल में त आईना हूंदा आहिनि, हिन जॾहिं आईने में ॾिठो त मुंहिंजे मुंहं में का रंग लॻल आहे। तॾहिं हिन खे पक थी त बादशाह मुंहिंजे पकड़ण लाइ शहज़ादी खे होशियारु कई, शहज़ादी जी मूंसां का मोहबत कोन्हे, इन मुंहिंजे पकड़ण लाइ इन नमूने सां का अटकल तयारु कई आहे। लुहार सिधो शहज़ादी जे कमरे में वियो, भॼंदो डुकंदो सिधो शहज़ादी जे कमरे में वियो। शहज़ादी जे कमरे में पहुतो, छा ॾिसे त पलंग में रंगनि वारी डॿी पई आहे, शहज़ादी जे भरिसां रंगनि वारी डॿी पई आहे। तॾहिं लुहार खे पक थी त शहज़ादी मुंहिंजे पकड़ण लाइ इहा अटकल कई आहे। तॾहिं हिन कंजर छा कयो, जुआ डॿी खणी सिधो दरबार में पहुतो। सभई माण्हू निंड सुतल हुआ। हिन कंजर छा कयो, जो आङुर ॿोड़ींदो सभिनि दरबारनि जे मुंहं में अहिड़ो निशान ठाहे छॾिया। सभिनि जे मुंहं में हिन रंगनि सां निशान ठाहे छॾिया। हिन सभिनि जे मुंहं में रंग जा निशान ठाहे सिधो वञी सुतो। जॾहिं सिज उभरी पियो तॾहिं शहज़ादी भॼंदो डुकंदो वञी पंहिंजे पीउ खे ॿुधाई। वञी पंहिंजे पीउ खे चयईं त बाबा साईं, राति चालाक चोर मुंहिंजे कमरे में पहुतो।
ऐं उनखे पकड़ण लाइ उनजे मुंहं में रंग हणी छॾियुमि। हाणे वञी चालाक चोर खे पकड़ियो, जंहिंजे मुंहं में रंग लॻियल आहे उहो ई चालाक चोर आहे। बादशाह इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह वज़ीर अमीरनि अमरान नौकरनि चाकरनि सां गॾु जॾहिं दरबार में पहुतो, छा ॾिसे त सभिनि माण्हुनि जे मुंहं में रंग लॻा पिया आहिनि। सभिनि माण्हुनि जे मुंहं में रंग लॻा पिया आहिनि। बादशाह इहो ॾिसी हैरान थी वियो। दिलि में ख़्यालु कई, हाणे कीअं ख़बर पए त चालाक चोर इन्हनि मां कहिड़ो आहे। तॾहिं बादशाह खे ॻाल्हि सम्झ में आई त चालाक चोर वाक़ई कंजर हरामी आहे। इन नमूने सां बि पाण खे बचाए वरितो। सुइया बटकल नाकाम थी वियो। बादशाह हाणे त पंहिंजे वज़ीर ते सफ़ा ॾाढो कावड़िजी पियो। वज़ीर खे चयईं त वज़ीर, हाणे तोखे आख़िरी मौक़ो थो ॾियां, जेकॾहिं तूं इन नमूने सां बि चालाक चोर खे न पकड़ी त पोइ आउं तोखे सज़ा ॾींदुसि। तॾहिं वज़ीर बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, चालाक चोर खे पकड़ण लाइ हिकिड़ी ॿी अटकल हाणे आउं तयारु थो कयां। हाणे इन नमूने सां चालाक चोर पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। हाणे आउं ख़ज़ाने जे दर जे ॿाहिरां हिकिड़ो वॾो तहखानो तयारु थो कयां। एॾो तहखानो तयारु कयां थो, उनजे मथां कपिड़ो वग़ैरह अहिड़े नमूने सां ॾींदासीं त जीअं चालाक चोर खे का ख़बर ई न पए। चालाक चोर चोरी जे इरादे में जॾहिं उन तहखाने जे भरिसां पहुचंदो ऐं जॾहिं उनजे मथां लत ॾिनी त वञी तहखाने में पवंदो। पोइ असांजा नौकर चाकर ठग में होशियारु वेठल हूंदा। तॾहिं चालाक चोर खे इन नमूने सां पकड़े वठंदासीं। हाणे आउं सॼे बादशाह में ऐलान थो करां, सभिनि माण्हुनि खे नाच गाने जो दावत आहे। सभई माण्हू ईंदा। पोइ सभिनि खे आउं चवंदुसि त कंहिंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त कोन्हे। सभई राति हिते दरबार में सुम्हनि। पोइ चालाक चोर जॾहिं चोरी जे इरादे में ईंदो त तहखाने में किरी पवंदो। असांजा नौकर ठग में होशियारु हूंदा। तॾहिं इन नमूने सां चालाक चोर खे पकड़ण में असांखे का ॾुखियाई न थींदो। बादशाह खे वज़ीर जो इहा सलाह ॾाढो वणियो। सो वज़ीर खे चवणु लॻो, वज़ीर, इहा अटकल त तमामु सुठी आहे। इन नमूने सां उमेद आहे त चालाक चोर ज़रूरु पकड़िबो। वज़ीर साॻे नमूने सां वञी पड़ो ॾियारियो। वञी पंहिंजे बादशाह में ऐलान कराईं त बादशाह जो हुकुम आहे, सुभाणे राति सभई माण्हू अची दरबार में पहुचनि। सभिनि खे दावत आहे, नाच गाने जो दावत आहे। साॻे नमूने सां नाच गाने जो महफ़िल थींदो। नाच गाने जो महफ़िल ख़तमु थियण खां पोइ सभिनि खे उते खाइण पीअण ऐं सुम्हण जो सामान मिलंदो। सभई राति उते सुम्हंदा। जेणे को कोन आयो त उनखे बादशाह सज़ा ॾींदो। वज़ीर इहो ऐलान कराए सिधो ख़ज़ाने जे ॿाहिरां हिकिड़ो वॾो तहखानो खोटाइणु शुरू कयईं। हिकिड़ो वॾो तहखानो खोटे उनजे मथां कपिड़ो अहिड़े नमूने सां रखी छॾियूं त जीअं चालाक चोर खे का ख़बर ई न पए। वज़ीर इहो सॼो कमु करे साॻे नमूने सां माण्हू वक़्त ते अची महफ़िल में पहुता। बादशाह जे दरबार में पहुता। उते नाच गानो थी वियो। नाच गाने खां पोइ खाइण पीअण जो बंदोबस्तु बादशाह त अॻु में कराए छॾियो। सभई खाई पी नट थी सुम्ही पिया। चालाक चोर खे निंड ई न अचे। हू सिधो बादशाह जे ख़ज़ाने जे तरफ़ रवानो थी वियो, जिते ख़ज़ानो पियल हो। जॾहिं गेट ते पहुतो तहखाने में हिनखे का ख़बर ई न पियो। सिधो वञी तहखाने में किरी पियो। लुहार वञी तहखाने में किरी पियो। किरण जे आवाज़ में बादशाह जा नौकर त अॻु में होशियारु हुआ। किरण जे आवाज़ में बादशाह जे नौकरनि वञी वॾे वाक़े मां रड़ियूं करणु शुरू थी विया। चोर चोर। तॾहिं दरबार में जेके माण्हू वेठल हुआ सभई उते अची पहुता जिते तहखानो हो। सभई दरबारी जॾहिं दरबार मां निकिरी ख़ज़ाने जे गेट में पहुता, सभई वारे वारे सां किरंदा विया। उहो तहखाने में सभई माण्हू किरंदा विया। एतिरे क़दुरु जो 15-20 माण्हू उन तहखाने में किरी पिया। तॾहिं जॾहिं वज़ीर अमीरनि अमरान ॾिठो त इहा बि तरतीब नाकाम थी वियो। हाणे कीअं ख़बर पए त चालाक चोर इन्हनि मां कहिड़ो आहे। सो इहा बि अटकल बादशाह जो नाकाम थी वियो। उते बादशाह खे सफ़ा ॾाढो कावड़ लॻो। बादशाह खे पक थी वियो त चालाक चोर वाक़ई कंजर हरामी आहे। हाणे इहो असांखे सौंत ई न ॾींदो। मुंहिंजे वज़ीरनि अमीरनि अमरान नौकरनि खे सौंत ई न ॾींदो। सो बादशाह दिलि में ख़्यालु कयो त जेकॾहिं इहो चालाक चोर एॾो कंजर हरामी आहे त छो न उनखे आउं पंहिंजी शहज़ादी परणाए ॾियां, ऐं पंहिंजी धीउ उनखे परणाए ॾियां। मूंखे त अलाह साईं का पुट जो औलाद ॾिनो ई कोन्हे। हिकिड़ी शहज़ादी आहे। जेकॾहिं आउं इनखे चालाक चोर सां परणाए छॾींदुसि
मुंहिंजे मरण खां पोइ इहो चालाक चोर त वाक़ई एॾो त ज़हन वारो आहे जो हुन कंहिंखे सौंती न ॾिनो सो मुंहिंजे बादशाही खे बि संभालींदो इहो वाक़ई इन हक़दार बि आहे। शहज़ादी जो हक़दार वाक़ई चालाक चोर आहे। मूंखे शहज़ादी चालाक चोर सां परणाइणु घुरिजे। तॾहिं बादशाह दरबार में सभिनी माण्हुनि खे मुखातिब थी चई त चालाक चोर उथी बीही रहे। चालाक चोर उथी बीही रहे। आउं वाइदो कयां थो चालाक चोर खे आउं माफ़ करे छॾींदुसि। उन सां गॾोगॾु पंहिंजे धीउ शहज़ादी खे बि चालाक चोर सां परणाए छॾींदुसि। आउं वाइदो कयां थो चालाक चोर खे कंहिं बि नमूने जो आउं सज़ा न ॾींदुसि। उन सां गॾोगॾु शहज़ादी खे बि आउं परणाए उन चालाक चोर सां ॾींदुसि। चालाक चोर उथी बीही रहे। तॾहिं इहो ॿुधी घणनि माण्हुनि जे दिलि में लालच पैदा थी पियो। घणनि माण्हुनि खे शहज़ादी सां शादी करण जो लालच पइजी वियो। सो 20-25 माण्हू दरबार मां उथी बीही रहिया। 20-25 माण्हू उथी पिया। हर को चवे त चालाक चोर आउं आहियां। इहो ॾिसी बादशाह हैरान थी वियो। बादशाह हैरान थी वियो त हाणे कीअं ख़बर पए त चालाक चोर इन्हनि मां कहिड़ो आहे। तॾहिं बादशाह शहज़ादी खे घुराए पुछा करणु लॻो त तूं चालाक चोर खे सुञाणे सघंदे या न। तॾहिं शहज़ादी चवणु लॻो त आउं चालाक चोर खे राति जे वॻड़े मां चङे नमूने सां ॾिसी न सघियुमि। आउं चालाक चोर जे आवाज़ खे सुञाणे सघंदुसि। आउं चालाक चोर खे ॾिसी त कान सुञाणे सघंदुसि। जहिड़ी चालाक चोर ॻाल्हाए त आउं हुन जे आवाज़ खे जेको आहे त चङे नमूने सां सुञाणे सघंदुसि। उते लोहार बि वेठल हो। लोहार बि दरबार में वेठल हो। लोहार ॾिठो त हाणे त वारो आहे। तॾहिं लोहार उथी शहज़ादी सां मुखातिब थी चई त शहज़ादी आउं चालाक चोर आहियां। तुंहिंजे ख़िदमत में हाज़ुर आहियां। शहज़ादी जॾहिं चालाक चोर उन लोहार जो आवाज़ु ॿुधो तॾहिं सुञाणे वियो। तॾहिं बादशाह खे चवणु लॻो त बाबा साईं चालाक चोर इहो आहे। तॾहिं बादशाह त वाइदो त अॻु में करे चुको। वाइदे मूजिबि लोहार खे का सज़ा न ॾिनई। चालाक चोर खे का सज़ा न ॾिनई ऐं वाइदे मूजिबि पंहिंजे धीउ शहज़ादी खे उन लोहार सां परणाए ॾिनई। लोहार सां परणाए ॾिनई। सो लोहार खे चयईं त लोहार आउं तोखे का सज़ा बि न ॾिनुमि। शहज़ादी बि परणाए ॾिनुमि। हाणे हिकिड़ो तोखे वाइदो करिणो पवंदो। आईंदा तूं चोरी कान कंदे। तॾहिं लोहार बादशाह खे चवणु लॻो पंहिंजे सहुरे बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत हाणे आउं चोरी छाजे करे कंदुसि। मुंहिंजे ज़िंदगी जा 3 वॾा ख्वाब हुआ। मुंहिंजी ज़िंदगी जा 3 वॾा ख्वाब हुआ। पहिरियों ख्वाब इहो त तो जहिड़ो अमीर थी पवां। उहो बि आउं थी पियुसि। उन सां गॾोगॾु ॿियो मुंहिंजो ख्वाब हो त तो जहिड़ो मालात मूंखे मिली वञे। उहो बि अल्लाह साईं मूंखे ॾेई छॾियो। ऐं टियों मुंहिंजो ख्वाब हो त आउं कंहिं शहज़ादी सां शादी कयां। उहो ख्वाब मुंहिंजो अल्लाह साईं पूरो करे छॾियो। हाणे आउं चोरी छाजे करे कंदुसि। तॾहिं जेके बि ख़ज़ाना हिन बादशाह जे ख़ज़ाने मां चोरी कया उहे सभु मेड़े सेड़े अची बादशाह जे आॾो ॾेई छॾियईं। उहो वञी ख़ज़ाने में जमा कराए छॾियईं। इहो ॾिसी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। तॾहिं बादशाह दिलि में ख़्यालु कयो हाणे आउं कुराड़ो थी पियुसि। सॼी ज़िंदगी बादशाही हलायुमि। अल्लाह साईं जो इबादत कान कयुमि। अॻे ज़माने में बादशाह जॾहिं कुराड़ा थींदा हुआ त उहो बादशाही पंहिंजे पुटनि खे ॾेई पाण वञी अल्लाह जे इबादत कंदा हुआ। बादशाह ॾिठो त मूंखे अल्लाह साईं पुट जो औलाद ॾिनो ई कोन्हे। हाणे इहो न्याणो ई मुंहिंजो पुटु आहे। तॾहिं पंहिंजे न्याणे खे चवणु लॻो त मूंखे अल्लाह साईं का पुटु ई न ॾिनो। हाणे तूं मुंहिंजो पुटु ऐं न्याणो लॻीं। हाणे आउं पंहिंजे हयाती में तोखे बादशाही ॾेई छॾियां थो। तूं ई वञी बादशाही संभाल। आउं वञी अल्लाह जो इबादत कयां। तॾहिं बादशाह पंहिंजे बादशाही मां जेको आहे त इस्तीफ़ा ॾेई पाण वञी अल्लाह जी इबादत करणु लॻो। ऐं लोहार वञी बादशाह थियो ऐं बादशाही हलाइणु लॻो। जेको लोहार पहिरां लोह कुटे कुटे साणो थी पियो उहो बादशाह बणिजी बादशाही हलाइणु लॻो। कल्ह ॾिठा हुआसीं त ॾाढो ख़ुशि थी ज़िंदगी गुज़ारे रहिया हुआ। हिते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तों उमेदु कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब कंदा। दोस्तों मिलंदासीं हिन ई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़। ऐं दोस्तों काफ़ी दोस्त कमेंट कंदा आहिनि ऐं काफ़ी दोस्त व्हाट्सएप ते राब्तो कंदा आहिनि त तव्हां डेली कहाणी छो अपलोड न कंदा आहियो। मां तमामु दोस्तनि खे ॿुधायां त आउं पाण ॿाराड़ी में रहंदो आहियां। जेके ॿाराड़ी में रहंदा आहिनि तन खे ख़बर हूंदो त कॾहिं इंटरनेट न हलंदो आहे त कॾहिं कोई बिजली न हूंदो आहे। सवें मसइला हूंदा आहिनि ॿाराड़ी में। इन जे करे पंहिंजी कोशिशि आहे त तव्हांखे सुठा कहाणी
डेली ॾेई सघूं, लेकिन मसरूफ़ियात जे करे पाण डेली कहाणी अपलोड नथा करे सघूं। इंशाल्लाह तमामु जल्द पंहिंजी कोशिशि हूंदो त तव्हांखे डेली जे बेसिक ते सुठा कहाणी ॾेई सघूं। तो मिलंदासीं नई वीडियो में, हिन वक़्तु ॾींदा इजाज़त।